हाणे तमामु वॾो मौज़ूअ आहे ऐं वक़्तु तमामु घटि आहे। मां ख़ुशि कंदुसि त 15 मिंट में ईंदो खे मूं ज़िंदगीअ में लतीफ़ साईं खां पोइ जेकॾहिं कंहिं माण्हू ते घणे में घणो लिखियो आहे त साईं जोयो साहिब जी आहे। ऐं मुंहिंजो किताबु शाया थियल आहे, हाणे वरी ॿीहर शाया थिए पियो। हिनखे नौजवान में ठाही मां चाहींदुसि त साईं जोयो साहिब जे हवाले सां तमामु घणा पासा आहिनि जेके जीअं मूं लिखियो आहे उहो तव्हां किताब में पढ़िजो। बाक़ी हिते हिन अॼोकी मजलिस में मां साईं जोयो साहिब खे फ़िक्र हिन सॼी अॼोकी बेहद में तव्हां साईं जोयो साहिब जा मुख़्तलिफ़ पासा, हिकिड़ो उस्ताद, हिकिड़ो सूमो, हिकिड़ो अदीब, हिकिड़ो आलिम, हिकिड़ो मुफ़क्किर, पंहिंजे वतन ऐं क़ौम जो ऐं मज़लूम तबक़नि जो आशिक़, ये सब जेके साईं जोयो कोहली जो आशिक़, हिकिड़े नए समाज जो ख़्वाब सुञण। मूं साईं जोयो साहिब किताब छपियो सिंध मुंहिंजे ख़्वाबनि जी, बसि साईं जोयो साहिब जे ख़्वाबनि जी सिंध कहिड़ी आहे। उन संपूर्ण पासनि जे पोयां असुल सवाल इहो आहे त जोयो साहिब जी अंदर जी रूहानी मदद माना में न